बैठो न मां को मसलो कोन्हे तो जो माण्हू मिली वियो त पोइ असांजा सुख थी वेंदो थोरा वॾे लिखा नगर जो नाला फोन करे वठो आज घर में रखना कैमरा ये इंचार्ज है पार्क देते तू कौन बा आप पोसो है ओसो है जी ओ हेलो रियाज अली रियाज अली रियाज अली जी वो बैठो 9 महीना थी ने इंचार्ज थे मैं वो रिटायर किया वाह रात जो माण्हू भराए था घास अचूं जी जी ॿ माण्हू करे न मथे हाणे गर्मियूं अचनि थियूं हिते रात जो माण्हू रही सघे थो हाँ हाँ सुमी भले लॻो मसलो हाँ जी हाँ बैठा हूंदा मां तो आज 10 11 ताणी ते बैठा हूंदा नी अच्छा सोची मूंखे तारीख़ करा जी जी बिल्कुलु इहो अची सघंदा माण्हू हिते माण्हू ईंदा बि आहिनि मुसाफ़िर जाम ईंदा बैठा हा सुहिणो पार्क ठहियल आहे कामेड़ जी हाणे थोड़ी ऑफिसरनि जी तवजह घटि आहे बाक़ी मज़ा आओ आइए मशीन अब तू ते पगार आहे